अॼु असीं लॉन्ग चंड स्कूल में हाज़िर थिया आहियूं ऐं हिते जेको आहे ॿारनि जी अॼु रिज़ल्ट अनाउंस थियण वारी आहे त उन सिलसिले में हिते एक्टिविटी बि आहे, ॿारनि खे इनाम वग़ैरह ॾिना वेंदा ऐं जेके ॿार पोज़ीशन होल्डर आहिनि माशाल्लाह ॿारनि जो जोश ऐं जज़्बो ॾिसी तमामु ख़ुशी महसूस थी रही आहे ऐं ॿारनि जी अटेंडेंस बि तमामु सुठी आहे। असांजो दोस्त IBA टीचर मिस्टर सलीम उन सां कुझु असां पुछंदासीं अॼु रिज़ल्ट वारे ॾींहं जे हवाले सां। सर तव्हां कुझु ॿुधाईंदो? Assalamu alaikum. This is Salim Atif. I am a newly appointed teacher of primary school teacher here in GPS Longchan. We are here for the celebration of result because today is the result announcement of annual examination of 2020-23. So और इसके अलावा बच्चों के जो रिजल्ट्स हैं और उनको आज डिस्ट्रीब्यूशन की जाएगी जिसमें हमारे स्कूल के हेडमास्टर हैं और बकाया टीचर जितने भी हैं सारे मौजूद हैं और इंशाल्लाह थ्रू प्रॉपर प्रोसीजर इस प्रोग्राम का आगाज किया जाएगा। तो सबसे पहले इस प्रोग्राम को स्टार्ट करने के लिए हम लोग जो है वो तिलावत कलाम पाक से इस प्रोग्राम का आगाज करेंगे। तो मैं तिलावत कलाम पाक के लिए दावत दूंगा मिस्टर फैज मोहम्मद को कि वो आ जाएं और आके तिलावत कलाम पाक से हमें पुनः करें और ताकि इस प्रोसेस को स्टार्ट किया जाए। पुट तारो नालो छा है? फैज मोहम्मद। अच्छा, तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? फिफ्थ में। तव्हांजे स्कूल जो नालो पुट? गवर्नमेंट बॉयज प्राइमरी स्कूल लॉन्गचन। शाबाश। तव्हां छा ॿुधाईंदा? तिलावत कलाम। चलो ॿुधायो। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين आमीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। शुरू। अच्छा, ये एक्टिविटी या कंपटीशन जी सवालनि जे हवाले सां कुछ तव्हां का जनरल नॉलेज जा सवाल पुछा कया वेंदा जेके जवाब अचे सिर्फ पंहिंजो हथ मथे कंदो, ठीकु आहे न। पाकिस्तान जो पहिरियों गवर्नर केरु ॿुधाईंदो? केरु? कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना। जबरदस्त। करारदाद पाकिस्तान कॾहिं मंजूर थी? केरु ॿुधाईंदो? करारदाद पाकिस्तान जी 14 अगस्त न ॿियो केरु? 23 मार्च 1940। जबरदस्त। अच्छा, पाकिस्तान जो गादी जो हंधि कहिड़ो शहर आहे? हिकिड़ो ॿुधायो जी। इस्लामाबाद। जबरदस्त। ऐं पाकिस्तान जो क़ौमी रांदि कहिड़ी आहे? हॉकी। जबरदस्त। पाकिस्तान जो क़ौमी फल कहिड़ो आहे? फल अंब। जबरदस्त। जेके सवाल अचनि था हाणे तव्हांखे पुछंदा। अच्छा, जनरल नॉलेज जा ॿिया सवाल। ऐं सिंध जो गादी जो हंधि कहिड़ो शहर आहे? सिंध जो गादी जो हंधि जी कराची। पंजाब जो लाहौर। बलोचिस्तान जो गादी जो हंधि कहिड़ो शहर आहे? इस्लामाबाद। बलोचिस्तान खैबर पख्तूनख्वा बलोचिस्तान जो आहे। खैबर पख्तूनख्वा पान सूबो आहे हिकिड़ो। हाँ। कोयटा बलोचिस्तान जो आहे। पेशावर। जबरदस्त। ॿिया पुछां?
era gente de cuál तो के dia तो बोला हो dia cewek